ज़ंजीरन जहिड़ा नाज़ नवाही अमीरन जहिड़ा दाम तुझे में फाथा देके तंजा हाल फ़कीरन जहिड़ा साईं साईं केॾो हसियाही साईं न खावे दे छोटी अताई सोहणन जो सरदार तू आही साईं केॾो हसियाही साईं साईं केॾो हसियाही साईं न खावे दे छोटी अताई सोहणन जो सरदार तू आही साईं केॾो हसियाही साईं गज़बदी मस्त वातों की जवानी मस्त वातों की जवानी साहन में सुरहान गज़बदी मस्त वातों की जवानी मस्त वातों की जवानी राह में गड़े तो पटते किराई सुहणन जो सरदार तू आही साईं केॾो हसियाही साईं अखियों का भी चेहरा गुलाबी रूप तुझा सब न्यारा रूप तुझा सब न्यारा अखियों का भी चेहरा गुलाबी रूप तुझा सब न्यारा रूप तुझा सब न्यारा सचपत चंद्र के थो शर्माई सुहणन जो सरदार तू आही साईं केॾो हसियाही साईं शफी मुझो भाग खोलियो मूसा प्यार करी थो मूसा प्यार करी थो जोया शफी मुझो भाग खोलियो मूसा प्यार करी थो मूसा प्यार करी थो
फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फनकारनि जा गाना ऑडियो कैसेट तां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 507।